सभिनी खे वेनती आहे पंहिंजी झोली छॾे पलो पाए संतन जे साम्हूं वेही करे शहनशाह परोपकारी घोड़ साईं सतराम दास जी मूर्ति पंहिंजे हृदय में विहारे सभिनी खे वेनती आहे त एकाग्र थी करे अॼु संतन जा अमूलक वचन ॿुधी करे पंहिंजो जन्म सफल कयूं वचन ध्यान सां ॿुधूं विचारियूं ऐं उन ते अमल करे पंहिंजो जन्म सफल कयूं त सभई संतन ते ध्यान लॻाए जयकार मल्हायो सचो सतराम सच्चे साईं सतराम दास साहिब की सचो सतराम। पण साहब संत सतराम धाम जिन पौतर भूमि ते शहनशाह सतगुरु साईं सतराम दास साहब जन जे 141 साला जन्म महोत्सव की खुशी में रचायल इन महान मेले में उन सचे साईं जी रहमत पाइण जे लाए सनन दामन में आया आहियूं। सोनी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भावरनि भेनरुनि ॿारियल महिमाननि ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। असां जॾहिं बि कंहिं संत महात्मा फकीर दरवेश देव या अवतार जे नाले ते कुॾी प्रोग्राम मेलो या उत्सव मल्हाईंदा आहियूं त उन जो मक़सदु सिर्फ़ एतिरो ई हूंदो आहे त उन शुभ अवसर ते उन्हनि महान संतनि जे जीवन संदेश ऐं सिख्याउनि खे साम्हूं रखी कुझु पंहिंजो पाण खे उन रस्ते जो राही बणायूं, कुझु पंहिंजो पाण में उहे सद्गुण धारण कयूं जन ते अमल करे असां पंहिंजे जीवन खे कुझु सफलता ॾेई सघूं। हक़ीक़त में ये ॾींहं ये मौक़ा असां सिर्फ़ पाण संवारण ऐं पाण खे बढ़ाइण जे लाइ ई मल्हाईंदा आहियूं। ऐं ये संत ये महात्मा असांखे सदाई अॻिते वधण ऐं ऊचाई ताईं पहुचण सेखारींदा आहिनि। उहे असांखे एतिरो मथे खणंदा आहिनि जीअं असांजो भाग खुली पवे ऐं उहो भाग असां सां हमेशह साथ हूंदो आहे, पर असां उन तरफ़ थोरो अॻिते वधूं। जेकॾहिं न वधंदासीं त पोइ असां रहिजी वेंदा आहियूं। हक़ीक़त में असां पंहिंजो पाण खे अॻिते वधाइण जे लाइ ईंदा आहियूं। भाग ऐं क़िस्मत सदाई असां सां साथ हूंदी आहे, सिर्फ़ु असां पंहिंजो पाण खे चङे नमूने अॻिते खणूं। जीअं हिकिड़े ॾींहुं भाग ऐं कोशिश ॿई गॾु घुमण निकिता। घुमंदा आया, हर कंहिं पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि पई कई त ओचितो भाग चयो, ही संसार में जेके ख़ुशियूं जेतिरियूं वॼायूं ऐं जेतिरियूं घणियूं तमन्नाऊं पूरियूं थियण लाइ हक़ीक़त में इहो मुंहिंजे करे, छाकाणि त मां भाग आहियां ऐं इन जो भाग खुलियो आहे, तंहिंजे करे ही एतिरा ख़ुशि आहिनि
तॾहिं कोशिशि चयसि ठीकु आहे। ऐं थोरो अॻिते वधिया त हिकिड़ो सफ़ा फ़क़ीर कंगाल मिलियो। तॾहिं कोशिशि या महिनत चयसि त पोइ इन खे भाग छो कोन्हे। चई इन खे हाणे ई ॾियां थो, कुझु सोन जा सिक्का खणी करे उन खे ॾेई छॾिया ऐं हलिया विया। 2-4 ॾींहं गुज़रिया, वरी वापसि थिया। जीअं आया ॾिठूं त वरी साॻियो वीचारो कंगाल। तॾहिं वरी भाग खे चयईं अञा ताईं कंगाल। हुननि खे वधीक सिक्का ॾिना ऐं हू ख़ुशि थियो। कुझु ॾींहंनि खां पोइ वरी वापसि थिया त उहो साॻियो कंगाल। भाग खे चयईं तूं वरी मूंखे भाग लॻाए थो, लेकिन वरी थिए त कुझु नथो। तॾहिं भाग चयसि तोखे छा आहे? चयो जेको आहे ख़र्चो वञे, बचे कुझु कोन, जेको आहे ईअं हलियो वञे। तॾहिं महिनत चयुसि हाणे कुझु तरस त मां तोखे ठाहे थो ॾियां। ऐं उन वक़्तु उन खे सॾे करे चई हेतिरो सारो सियाणो जवान, चङो जान, जवान मुड़ुसु, एतिरो होशियारु, अकुल वारो, सम्झ भरियो, तूं ही अजायो वेठो आहे थियो वांदो। इन करे थोरी महिनत कर, हे कमु कर, हे कारोबार कर, पोइ ॾिस तूं कीअं थो थिए। ऐं उनखे उन वक़्तु थोरे कम ते लॻायई, थोरा हाल ॾाढ शुरू कयई। ऐं जीअं जीअं हुन थोरो कमु कयो तीअं तीअं अची जो उनखे भाग लॻो जो जंहिं कम में हथु विझे सदाई अॻिते ई अॻिते ई ऐं अॻिते ई हुजे। सो भाग सदाई साथ हूंदो आहे, सिर्फ़ु असां थोरो उनखे अॻिते वधायूं, थोरो पंहिंजा हथ हलायूं, थोरी पंहिंजी कोशिशि कयूं। ऐं इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश, इहे हक़ीक़त में असांखे थोरे तरीक़े सां अॻिते वधाइणु सेखारींदा आहिनि, थोरे नमूने असांखे अॻिते खणंदा आहिनि। जीअं असां ॾिसंदा आहियूं उन्हनि संतनि, महात्माउनि, देवनि, अवतारनि खे असां भवसागर पार उकारण वारो सॾींदा आहियूं। हक़ीक़त में भव जो मक़सदु आहे पूरो संसार ऐं सागर जो मक़सदु आहे समुंड। यानी जेको पूरी काइनात खां तारीक़ करे असांखे उन परमात्मा ताईं पहुचाए छॾे, उन मालिक सां मिलाए छॾे ऐं उनखे भवसागर तारणहार इन करे चयो वेंदो आहे छाकाणि त पाणी हमेशह तारींदो आहे, कॾहिं ॿोड़ींदो न आहे। पाणी कॾहिं बि कोन्हे ॿोड़ींदो, हमेशह तारींदो आहे हर कंहिंखे। असां कॾहिं पाणी में वञूं, कॾहिं अॼु ताईं पाणी कोन्हे ॿोड़ियो। जेकॾहिं पाणी ॿोड़े त पोइ कंहिं मुर्दे खे ॿोड़े। जॾहिं कोई इंसान पाणी में ॿुॾंदो आहे त जंहिं महिल हू ॿुॾी वेंदो आहे, लभंदो कोन्हे, तॾहिं चइबो आहे ठीकु आहे हिकु ॿ ॾींहं तरसूं, जॾहिं साहु निकिरंदो त पाणे खॼी ईंदो मथे। ऐं जीअं जो साहु निकिरंदो आहे ऐं अंदरि पाणी भरिबो आहे त हू तरी करे मथे बीह रहंदो आहे, मथे अची वेंदो आहे। तंहिंजे करे पाणी करे ॿोड़े त मुर्दे खे ॿोड़े, पर हू ॿोड़ींदो न आहे, उहो सिर्फ़ु तारींदो आहे। सिर्फ़ु जेको असां ॿुॾंदा आहियूं उहो पंहिंजी ग़लतियुनि जे करे, पंहिंजी अणॼाणाई जे करे, पंहिंजे ख़बर न हुजण जे करे। असांखे सिर्फ़ु तरण जी थोरी टेक्निक अची वञे, थोरो तरीक़ो अची वञे त पोइ पाणी ॿोड़ींदो कोन्हे, हू तारींदो ई रहंदो आहे। इन करे ॾिसंदा आहियूं जेके तारूं हूंदा आहिनि पहिरियां थपोड़ा हणंदा आहिनि, उन खां बाद आहिस्ते आहिस्ते कंध फेरींदा हलंदा आहिनि ऐं कुझु वक़्त खां बाद उहे अहिड़ा थी वेंदा आहिनि जो बिल्कुलु सिधा पाणी जे मथां सुम्हिया पिया हूंदा आहिनि, हथ बि एतिरा कोन्हे हलाईंदा।
सिर्फ़ु मुंहुं मथे करे ईअं सुम्हिया पिया हूंदा आहिनि। तंहिंजे करे पाणी ॿोड़ींदो न आहे, तारींदो आहे, पर असांखे पंहिंजी बेअक़लाई ॿोड़े छॾींदी आहे। पर थोरो अकुल हुजे त पोइ असां हिकदमि तरी करे पार पवंदा आहियूं। ऐं इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश हक़ीक़त में असांखे थोरी टेक्निक ॾींदा आहिनि, थोरो तरीक़ो ॿुधाईंदा आहिनि त थोरो अॻिते वधूं, थोरो चङे नमूने असां तरीक़ो सिखूं, पोइ असां पंहिंजो पाण वधी वेंदासीं। ऐं थोरी असां महिनत कयूं त पोइ तरणु पंहिंजो पाण ईंदो आहे। ऐं उन सचे साईं जे जीवन खे असां जॾहिं ॾिसंदासीं त उन असांखे इहो ई सेखारियो त थोरो कुझु कयो, थोरो कुझु कयो, बाक़ी सभु कुझु पाण थींदो। जॾहिं शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन सभिनी खां विदाई वठनि पिया, सभिनी खां मोकिलाइनि पिया, तॾहिं संगत सां गॾु साईं कंवराम अॻिते आयो। चए साईं तव्हां खां बाद असां कीअं कंदासीं, असां कीअं हलंदासीं, असांखे सम्झाइण वारो केरु हूंदो, असां कहिड़े नमूने अॻिते वधंदासीं। तॾहिं साईं जन खिलंदे चयो, तोखे करिणो ई छा आहे, तूं कंदे ई छा, सिर्फ़ु तूं आलाप ॾिजाए, झोली फैलाइजाए, ऐं पोइ सभु कुझु पंहिंजो पाण थी वेंदो। मालिक जी रहमत कृपा ऐं करुणा तुंहिंजे मथां वसंदी, ऐं मूं तोसां सदाई गॾु हूंदुमि। तुंहिंजा सभु कार्य पंहिंजो पाण थींदा वेंदा, तोखे कुझु करिणो ई न पवंदो, सभु कुझु थी वेंदो। तंहिंजे करे उन जी रहमत मिलंदी आहे, पर थोरो कुझु कयूं असां, थोरो कुझु अॻिते वधूं असां। असां सिर्फ़ु वेही न रहूं। जीअं हिकिड़ो मिसाल ॾिबो आहे, हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो शख़्स हो, उहो तमामु आलसी हो, करे कुझु बि न, सुबुह गो शाम ताईं वेही करे वरुण पाणी जे देवता जी पूजा करे, उनखे वेही यादि करे। थोरी देरि खां बाद वरी अगन देव सूरज जी पूजा करे, ऐं कुझु वक़्त खां बाद वेही करे वरी कंहिं ॿिए देव जी पूजा करे कुझु न। हिकिड़े ॾींहुं जीअं बैलगाॾी काहे वञे पियो रस्ते सां वेंदे अध में कीचड़ हुई, का बरसाति पई, ऐं हिनजी गाॾी फासी पई। हिन वीचारे ॾाढी कोशिशि कई, दाननि खे छिके, छो कुझु कोन, पाण वेठो आहे, आलसी कुझु करे कोन। तॾहिं हिन हनुमान खे यादि कयो, छा हनुमान तूं हाणे साई थी, ऐं जीअं यादि कई हनुमान अची वियो। चएसि चओ छा आहे, तूं संकट मोचन, जेको तकलीफ़ में हुजे, दर्द में हुजे, ॾुख में हुजे, तोखे यादि करे तूं सभु ॾुख छॾाए छॾींदो आहे। इन करे मुंहिंजी गाॾी फाथी आहे, इहा कढी ॾे। हनुमान चयोसि दिमाग़ ख़राबु थी, शिष्य गुरू जी शेवा कंदो आहे या गुरू शिष्य जी कंदो आहे? हाणे मां तुंहिंजी गाॾी करंदो, अरे उथी करे तूं बसि चङो हल, मां तोसां हल। चयोसि राम लक्ष्मण उहे सभु जंहिं महिल फाथा उन्हनि खे ॾुख हो, ओड़ी महिल उन्हनि खे छॾाई अची, मूंखे न छॾाईंदे। चयो उन्हनि खे छॾायमि त उहे मुंहिंजा मालिक हुया, मुंहिंजा ईश्वर हुया, कोई मुंहिंजा शेवादारी कोन आहे, तोखे छॾाया। उथी करे मुंहिंजी शेवा तूं कर। चए चङो, भला अबला हुई सीता, उन खे छॾाई, कुझु मुंहिंजी मदद कर। छॾे उहा माता हुई, जगत जननी हुई, उनजी मां शेवा कई, उनखे खणा वरी तोखे काॾो छॾाईंदो, तूं पंहिंजो पाण कर। चए न मूंखे कुझु थींदो न आहे, मां बि हीअं आहियां, करे मुंहिंजो कुझु कर। चए न तूं पाण कर। चए हाणे मां छा करां? चए पोइ जेके ॿिया देव रोज़ु पूजींदो आहे, उन्हनि खे छो न कई? छॾियोसि पाणी जो देवता वरुण, उनजी पूजा कंदुमि। इन करे उनखे न सॼो, जॾहिं मां अचां पियो उन बरसाति वसाए करे कीचड़ करे छॾी। जेकॾहिं उहो न वसाए आहे, भला उनखे छा थिए आहे, मां टपी वञा सुख सां। सूरज जी अगन जी इन करे न सॼो, छाकाणि जेकॾहिं उहो चाहे कीचड़ सुकाए छॾे आहे,
कीचड़ थिए ई न मां वञा, इन करे कीचड़ थियो पियो उनखे न सॼो। अहिड़े नमूने ॿ टे देव गॾु वियो। तॾहिं हनुमान चयुसि, देव, संत, महात्मा, अवतार, इहे जेके थींदा आहिनि इहे आत्म बल ॾींदा आहिनि, विल पावर ॾींदा आहिनि, अंदर जी शक्ति ॾींदा आहिनि। उहा शक्ति एतिरी ताक़तवर हूंदी आहे जो घणे खां घणो अॻिते खणी वेंदी आहे। तंहिंजे करे तूं कुझु न कुझु लहो गाॾी खां हेठि खणी करे ॾांदनि खे थोरो धिक ऐं फीते खे थोरो ज़ोर ॾे, तुंहिंजी गाॾी निकिरी वेंदी। ऐं उहो लथो, ॾांदनि खे हकिजे, जीअं थोरो फीते खे ज़ोर ॾिने त गाॾी ॿाहिरि निकिरी वई, हलणु लॻी, पाण चढ़ी करे वेही रहियो। तॾहिं हनुमान चयुसि त इहे संत, महात्मा, देव, अवतार असांखे मनोबल, दिली ताक़त, शक्ति ऐं रहमत बख़्शींदा आहिनि। उन जी रहमत, करुणा, कृपा सदाई असांखे मिलंदी आहे। पर असां थोरो हथु हलायूं, थोरो अॻिते वधूं त पोइ असां वधंदा ई हलंदासीं, निकिरंदा ई हलंदासीं। ऐं उन्हनि जे चवण ते जॾहिं नाम, ध्यानु, सिमरन कंदासीं ऐं पंहिंजे अंदर खे पवित्र कंदासीं त असां हिन संसार में बि सुखी रहंदासीं ऐं अॻिते हली करे उन ईश्वर, उन परमात्मा खे पाए करे भवसागर तरी पार पइजी वेंदासीं। जीवन सफल थी पवंदो। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश, उन सचे साईं जी रहमत सदाई असां सां गॾु हूंदी आहे। सदाई उनजी करुणा, कृपा, उनजी रहमत सदाई असां सां साथ हूंदी आहे। असां सिर्फ़ु थोरो अॻिते वधूं, थोरो अॻिते खणूं। असांजा जेके कार्य आहिनि, जेको कुझु हलंदो आहे, सभु कुझु थी वेंदो आहे। असां ॾिसंदासीं, असां जॾहिं खां उनजी रहमत में आया आहियूं, जॾहिं खां उनजी शेवा में, सिमरन में आया आहियूं, असां सभु हर हिकु पंहिंजो पाण खे ॾिसूं त जॾहिं खां असां शेवा शुरू कई आहे, उन मालिक जी रहमत पाइणु शुरू कई आहे, असां केतिरो पहिरें खां अॻिते वधा आहियूं, केतिरी तरक़ी कई आहे, केतिरी उनजी करुणा ऐं कृपा पाती आहे, केतिरो असां अॻिते वधिया आहियूं। तंहिंजे करे उन सचे साईं जी दावनि में इंसान हलंदे पंहिंजो पाण ॼण योगी बणिजी वेंदो आहे, तपस्वी बणिजी वेंदो आहे। ॾिसंदा आहियूं, जॾहिं असां वेही करे उनखे यादि कंदा आहियूं त ॼण असांजो ध्यानु योग हूंदो आहे। जॾहिं उन तरफ़ वधंदा आहियूं त असांजो कर्म योग हूंदो आहे। जॾहिं अची करे शेवा कंदा आहियूं, कंहिंसां चङो हलंदा आहियूं, बहितर हलंदा आहियूं त पोइ असांजो कर्म योग थी वेंदो आहे। ऐं ईअं वेही करे मालिक जी व्याख्यान कंदा आहियूं, उनजा गीत ॻाईंदा आहियूं त पोइ असांजो सहज योग थी वेंदो आहे। त पंहिंजो पाण भक्ति हले पई ऐं वेही करे उनखे यादि कयूं, उन जूं ॻाल्हियूं कयूं त पोइ असांजो योग बणिबो आहे। ऐं जॾहिं वेही करे नाम सिमरन कयूं, श्वास श्वास में उनजो जाप कयूं त पोइ राज योग बणिबो आहे। तंहिंजे करे कदम कदम ते असां ॼण योगी बणिबा हलंदा आहियूं, तपस्वी थींदा हलंदा आहियूं। तंहिंजे करे उन सचे साईं जे दामन में अचण सां ई असांजी क़िस्मत पंहिंजो पाण खिलणु लॻंदी आहे, पंहिंजो पाण बणजणु लॻंदी आहे। ऐं असां ॾिसंदासीं, जेके बि असां उन सचे साईं जी दामन में हूंदा आहियूं, कंहिं न कंहिं तरीक़े सां उन शेवा में लॻल ई हूंदा आहियूं। केतिरा असांजा भाउर रोडनि ते बीह करे हिक हिक जी शेवा करे रहिया आहिनि, केतिरा सभिनी खे खाधो खाराए रहिया आहिनि, केतिरा उन मालिक जी रहमत पाए रहिया आहिनि, केतिरा मुख़्तलिफ़ शेवाउनि में, कोई जूतनि ते, कोई सफ़ाई ते, कोई सुथराई ते, कोई देरसा में, कोई कंहिं जॻह ते, हर हिकु कंहिं न कंहिं शेवा में लॻल आहे। ऐं जेके सभु पंडाल में वेही करे उन मालिक जी दामन में वेही करे उन खे ॿुधंदा आहिनि त उहे ॼण पाण योगी बणिजी ज्ञान योग में थी रहिया हूंदा आहिनि।
उन मालिक जो ध्यानु कंदे ईश्वर भक्ति वठी रहिया हूंदा आहिनि। हर हिकु पंहिंजी पंहिंजी शेवा में लॻल हूंदो आहे ऐं सभु पंहिंजूं शेवाऊं अर्पण करण जे लाइ ईंदा आहिनि। केतिरा इहे असांजा भाउर भेनर संगत दूर दूर खां हिते आया आहिनि, केतिरा असांजा ॿाहिरियां महिमान हिते आया आहिनि ऐं केतिरा असांजा भाउर भेनर शेवा जे लाइ हिते आया आहिनि, जेके सदाई ॿाहिरियां अची करे शेवा कंदा आहिनि। असांजो प्यारो किशन जगवाणी या अमेरिका खां प्यारा अरुणिजा ऐं उन सां गॾु केतिरा ई ॿिया ॿाहिरियां महिमान असांजे विच में आया आहिनि ऐं उन सां गॾु असांजो प्यारो जेठानंद या प्यारो रमेश लाल MLA, ईश्वर लाल MPA या ईश्वर लाल MPA जेके बि आहिनि उहे सभु असां सां गॾु हूंदा आहिनि। रमेश MPA असांजो पहुची न सघियो आहे लेकिन हमेशह गॾु हूंदो आहे। या प्यारो जयप्रकाश बलूचिस्तान खां उते जिते बि वेंदा आहियूं, हिते त मेले में हूंदो ई आहे पर उते बि सदाई साथ हूंदो आहे। तंहिंजे करे कंहिं न कंहिं तरीक़े सां सभु पंहिंजूं शेवाऊं अर्पण करे रहिया हूंदा आहिनि ऐं काफ़ी महिमान संगत सभु उन सचे साईं जी रहमत पाइण जे लाइ हितां आया आहियूं। सो अॼु जे शुभ अवसर ते तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि सॼी संगत ऐं महिमाननि जेके जेके उतां आया आहिनि या जेके जेके उते वेही करे मालिक खे यादि करे रहिया आहिनि, सभिनी खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद ऐं धन्यवाद। ऐं ख़ासि करे उहे सभु प्यारा जेके मालिक जी रहमत खे पाइण जे लाइ के साम्हूं बीठा आहिनि, के पोइ ते बीठा आहिनि। उन मालिक जी सभिनी ते रहमत वसे थी पर पंजराल में जॻह जे शायदि अभाव जे करे, छाकाणि जेतिरा हिते वेठा आहिनि ओतिरी संगत ॿाहिरि बि आहे, वीचारा अंदरि न अची सघिया आहिनि। ॿाहिरि ई वेही करे पंहिंजी अखियुनि में उन मालिक जो ध्यानु धरींदे ऐं कननि में उन जो गुणगान श्रवण कंदे जेके बीठा आहिनि उन्हनि सभिनी ते शल उन मालिक जी रहमत सदाई ईअं ई वसंदी रहे, सदाई ख़ुशि रहनि। ऐं ख़ासि करे उहे सभु भाउ भेनर जेके पंहिंजे शेवा कार्यनि में कोई किथे पंहिंजा फ़र्ज़ निभाए रहिया आहिनि ऐं एतिरे मेले में सभिनी सुखनि खे छॾींदे पर हर हिकु जी शेवा करे पंहिंजा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां भाग बणाए रहिया आहिनि। सो उन्हनि सभिनी भाग्यशाली भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद ऐं धन्यवाद। ऐं जेका असांजी इंतिज़ामिया जेका सभिनी खे रोडनि रस्तनि ते सभिनी खे बहितर अंदाज़ सां संभाले रही आहे या मीडिया या इलेक्ट्रॉनिक मीडिया जेका बि आहे, जेके इन सचे साईं जो संदेश हिकु हिकु ताईं पहुचाए रहिया आहिनि। ख़ासि करे ख़बरूं अख़बार या जेके ॿियूं अख़बारूं आहिनि या चैनल्स आहिनि, काफ़ी आहिनि जेके उन सचे साईं जो संदेश सभु ताईं पहुचाए रहिया आहिनि। उन्हनि खे सभिनी खे संत सतराम धाम रारकी साहब जे तरफ़ां धन्यवाद ऐं वाधायूं। ऐं ख़ासि करे उहे सभु भाउर जेके उन भेनर भाउर भेनर जेके उन सचे साईं जे शान में पंहिंजे अंदर खे उज्जवल कंदे ऐं पंहिंजे पेरनि खे पौतरताई जे पथ ते हलाईंदे ऐं हथनि सां उन मालिक जो नाद वॼाईंदे असांजा भाउर भेनर पंहिंजे पंहिंजे तरीक़नि सां मुख़्तलिफ़ अंदाज़ सां उन सचे साईं जे शान में नची करे उन मालिक खे रिझाए रहिया आहिनि। उन्हनि सभिनी खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद ऐं वाधायूं। ऐं ख़ासि करे असांजा उहे भाउर भेनर जेके पंहिंजे अंदर खे पवित्र कंदे पंहिंजे मुख सां
उन सचे साईं जो सिमरन कंदे या गुणगान कंदे सब जे कननि खे रस वठाए करे हर हिकु जो अंदरि पहुतर कराया आहिनि, उन्हनि सभिनी प्यारनि भक्तनि फनकारनि या जेके बि देसी विदेशी सभु उहे भगत फनकार हिते आया आहिनि। ऐं ख़ासि करे असांजा इको वारा जेके उन आवाज़ खे वधीक दूर दूर ताईं पहुचाइण जे लाइ पंहिंजूं कोशिशूं वठी रहिया आहिनि। ऐं ख़ासि करे असांजे कंप्यूटर वारा नेट वारा जेके सभिनी ताईं उहा आवाज़ पहुचाए रहिया आहिनि, उन्हनि सभिनी खे पूज देवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद ऐं वाधायूं ऐं ख़ासि करे असांजो SSD मानव कल्याण मिशन या SSD वेलफेयर ट्रस्ट जेका सभिनी जी सेहत जो ख़्यालु कंदे सभिनी डॉक्टर भाउरनि भेनरुनि ऐं स्टोर सॼी संगत सां मिली करे जेके उन सचे साईं जी धामनि में आयल सभिनी खे सेहत ऐं स्वस्थता बख़्शण जी कोशिशि करे रहिया आहिनि, जंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं इंसान जी सिहत सही हूंदी त पोइ असां कारोबार बि करे सघंदासीं, ध्यानु सिमरन बि करे सघंदासीं, श्वास में उन मालिक जो सिमरन बि करे सघंदा आहिनि। जेके पाण खे बहितर कंदे ऐं सभ जी सिहत जो ख़्यालु रखी रहिया आहिनि, सो उन सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे उन सचे साईं दर इन अरदास सां शल उहे पाण बि ख़ुशि रहनि ऐं जेके उन जे संपर्क में आया शल उहे बि उन ख़ुशियुनि ऐं सिहत खे माणीनि। उन्हनि खे बि संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद ऐं वाधायूं ऐं धन्यवाद। ऐं ॿिया केतिरा ई असांजा भाउर इलेक्ट्रिक वारा ख़ासि करे इमेज मूवी वारा या जेतिरा बि असांजे विच में आहिनि, उन्हनि सभिनी खे जेके जेके छाकाणि त सभु पंहिंजी पंहिंजी शेवा में एतिरा ई आहिनि जो सभिनी महिमाननि जा आयल संगत जा या उन्हनि शहरनि जा सभिनी जा या सभु कार्य जेके जेके करे रहिया आहिनि, उन्हनि सभिनी जा नाला न वठी सघिबा आहिनि, पर जंहिंजो नालो न वरिजे नालो उन जो थींदो आहे, जंहिंजो हुजे पर जंहिंजो नालो न वरिजे त उन जे अंदरि ते अञा मालिक जी रहमत कृपा ऐं करुणा एतिरी वसंदी आहे जो पाणी वधंदा फलंदा फूलंदा रहंदा आहिनि, ख़ुशि रहंदा आहिनि। सो अॼु पाण सभु उन सचे साईं जी रहमत पाइण जे लाइ आया आहियूं, करुणा पाइण जे लाइ आया आहियूं। ऐं जीअं असां थोरो हथु अॻिते वधाईंदासीं करुणा ऐं कृपा पंहिंजो पाण पवंदी। छाकाणि त उन सचे साईं चयो त कंवर तोखे करिणो छा आहे, तूं सिर्फ़ु आलाप ॾिजांइ आवाज़ मुंहिंजो पाण निकिरंदो, झोली फैलाईंजांइ भरिजी पंहिंजो पाण वेंदी, नालो तुंहिंजो हलंदो, करण वारो करतार हूंदो ऐं सभु सुख थींदो, हर हिकु ते तुंहिंजो नालो राज हूंदो, सभु कुझु हूंदा, बहितर हूंदा। तंहिंजे करे उन चयो थोरो करो बाक़ी सभु कुझु मां पाण कंदुमि। ऐं हक़ीक़त में उहो पंहिंजी अखियुनि जे अॻियां आहे। पाण ॾिसंदा आहियूं एतिरो कुझु कंदा छा आहे, पंहिंजी सम्झ कहिड़ो कमु कंदी आहे। हिन आस्थान ते या जंहिं आस्थान ते ॾिसंदा आहियूं थोरो बि शेवा खे अॻिते वधाईंदा आहियूं, अॻिते खणंदा आहियूं त सभु कार्य पंहिंजो पाण थी वेंदा आहे। ऐं हर दफ़े ॼण संत सतराम धाम हिकिड़े नए रूप में ॾेखारिबो आहे, नए तरीक़े सां ॾेखारिबो आहे। सभु हक़ीक़त में इहे सभिनी जूं भावनाऊं, सभिनी जा हथ जेके थोरा थोरा हली रहिया आहिनि, पर उन करुणा ऐं कृपा उन सचे साईं जी त जीअं उनजी रहमत एतिरी वसे थी जो जेतिरो कयूं नथा कई गुना वधीक पंहिंजो पाण थी थो वञे। ऐं इन करे ई त उहे संत उहे महात्मा उन सचे साईं असांखे इहा राह वठाई त करण में थोरो हुजे पर उनजो फल तमामु घणो हूंदो आहे। जीअं असां नाम जो हिकु अखर वेही करे जाप कंदा आहियूं, मालिक जो सिमरन कंदा आहियूं, भॼन कंदा आहियूं, अंदरि ई अंदरि उनखे हलाईंदा आहियूं, पर
उन हिकिड़े अखर में जेको असां थोरो वक़्तु सिर्फ़ु सिमरन कंदा आहियूं, उन मालिक जी करुणा ऐं कृपा रहमत एतिरी मिलंदी आहे जो हिते त असांजो न सिर्फ़ु अंदरि पहुतर थींदो आहे, पर संसार में बि सुखी रहंदा आहियूं। पर अञा एतिरो अॻिते वधंदा आहियूं जो संसार सागर पार करे परमात्मा ताईं पहुची वेंदा आहियूं, मालिक ताईं पहुची वेंदा आहियूं। तंहिंजे करे उन सचे साईं असांखे सम्झायो त असां थोरो कुझु कयूं, बाक़ी उनजी करुणा ऐं कृपा पंहिंजो पाण वसंदी रहंदी, पंहिंजो पाण थींदी रहंदी। सभु कार्य ईअं थींदा वेंदा जीअं पतो बि न पवे, सभु ऐं पंहिंजो पाण थींदा वेंदा आहिनि, पंहिंजो पाण हलंदा आहिनि। ऐं हर कंहिं जूं भावनाऊं हूंदियूं आहिनि त इहो कुझु थिए, ऐं इन करे सभु पंहिंजो पाण लॻाए रहंदा आहिनि। आस्थान खे मिलाइण जी ॻाल्हि आई, प्यारो रमेश लाल MLA, उनखे जोड़ण जी कई। जॾहिं मेले ते ईंदा आहियूं रोज़ जी थोरी तकलीफ़ थींदी आहे त ॾेरकी बाईपास खां देवी साहिब वॾियुनि ताईं प्यारे ईश्वरलाल MPA पंहिंजी कोशिशि वठी करे सिर्फ़ु नंढो रोड न पर 18 फुट वॾो बपोरो ठाराए करे मंज़ूर करायो आहे, जेको चए कमु शुरू थिए, अॻिते वधे, जीअं संगत सुख वधे। प्यारो रमेश MPA पहुतो न, पर ॼेठनि खे सभु कागज़ ठाहे करे ॾेई छॾियईं त जीअं हर खे जाॾा काॾा सुख मिले। इन करे बागे भुटे खां रोज़ नए कोट खां रोज़ सिधो जे टे रस्ता राड़की साहिब जा, जेको जितां अचे जहिड़े तरीक़े सां अचे अची करे राड़की साहिब सुख सां पहुचे, सुविधा सां पहुचे, बहितरी सां पहुचे। तंहिंजे करे सभु मुख़्तलिफ़ शेवाउनि में लॻा रहंदा आहिनि। प्यारो जयप्रकाश जिते बि वञे उते कंहिं बि बस्ती हुजे, पोइ या बहुगुण बिरादरी जी हुजे, हिंदू बिरादरी जी हुजे या ग्वादर में हुजे, जिते बि आहे कोशिशि कंदो आहे उते पहुची करे पंहिंजा फर्ज़ जेके हूंदा संत सतराम धाम जे नाले सां ॾेई करे उते धाम जोड़ाए करे सभिनी जी शेवा शुरू कराए छॾींदो आहे, सभिनी जो नाम सिमरन ध्यानु शुरू कराए छॾींदो आहे। तंहिंजे करे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हर हिकु पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां शेवा कंदो रहंदो आहे। ऐं सभु भाउर भेनर मिली करे जेके सभु शेवा में भाग वठी रहिया आहिनि, सो तव्हां सभिनी खे पूज ॾेवरी साहिब, संत सतराम धाम, राड़की साहिब जे तरफ़ां हर हिकु शेवा में हथु विझंदड़ ऐं पंहिंजे भाग बणाईंदड़ खे संत सतराम धाम, राड़की साहिब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं ऐं वाधायूं। सो अॼु जेको पाण उन सचे साईं जी दामन में आया आहियूं, उनजी रहमत कृपा ऐं करुणा सदाई पाण सभिनी ते वसी रही आहे। सिर्फ़ु थोरो अॻिते वधो, थोरो अॻिते खणो, बाक़ी सभु कुझु पंहिंजो पाण जीअं उन फरमायो ईअं ई थींदो। जीअं उन चयो सभु कुझु मां पाण कंदुमि, सिर्फ़ु थोरो आलाप ॾे ऐं असां सिर्फ़ु थोरो अॻिते वधूं, सभु पंहिंजो पाण थींदो। पर असां सभिनी खे अॻिते वधिणो आहे, पर भवसागर पार करण जे लाइ, यानी अंदरि मां जेको वेर विरोध कूड़ हसद ॿियाई साड़ द्वैत भाव हवस लालच जेका बि आहे उनखे छॾे करे पंहिंजी अंदरि जी पवित्रताई सां, अंदरि जी शुद्धि सां, छाकाणि त संसार सागर बहितरी चङाई ऐं बहितरी सां अॻिते वधंदासीं। ऐं उहो सभु तॾहिं थींदो जॾहिं असां कुझु वक़्तु वेही करे उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, कुझु वक़्तु वेही करे उनजे नाम जो सिमरन कंदासीं, कुझु वक़्तु वेही करे असां जाप कंदासीं। जॾहिं ध्यानु नाम सिमरन कंदासीं त असांजे अंदरि में शुद्धि पवित्रताई ऐं सफ़ाई ईंदी, उन मालिक जो प्रकाश ईंदो ऐं उन सां गॾु असांखे आत्म बल, विल पावर एतिरो ईंदो जो उन जी मालिक जी रहमत असांजे मथां एतिरी वसंदी जो असां थोरो हथु विझंदासीं, बाक़ी सभु कुझु पंहिंजो पाण थी वेंदो ऐं असां संसार में त सभु सुखी रहंदासीं, पर अॻिते वधी करे उन मालिक जी करुणा ऐं कृपा बि पाए सघंदासीं, उनजी रहमत में बि पाए सघंदासीं। तंहिंजे करे अॼु जंहिं शुभ अवसर ते पाण सभु गॾु थिया आहियूं, उहो असां सभिनी खे पंहिंजो पाण खे वधाइण, अॻिते खणणु, ऊचाई ताईं पहुचाइणु सेखारे रहियो आहे।
ऐं उहो भाग उन मालिक जी रहमत में सदाई असां सां साण आहे, सदाई गॾु आहे। सिर्फ़ु असां उन भाग खे वठूं, सिर्फ़ु उन भाग खे खणूं ऐं उन भाग खणण जी शुरूआति उन सचे साईं जे ध्यानु, नाम, सिमरन, शेवा या उनजी भक्ति ऐं उनजी करुणा ऐं कृपा में हूंदी। तंहिंजे करे असां थोरो कुझु कयूं, बाक़ी सभु कुझु पंहिंजो पाण थी वेंदो। ऐं सो अॼु जो ॾींहुं असांखे अॻिते वधाइणु सेखारे थो। जीअं उन भगत साहिब खे चयो, थोरो आलाप कर, थोरी झोली फैलाए, सभु पंहिंजो पाण थी वेंदो। शल अॼु जे ॾींहं ते पाण सभु पंहिंजी झोली उन सचे साईं जे दर ते फैलाए करे उनजी रहमत खे अहिड़ो पायूं जो शल असांजी क़िस्मत में बि अहिड़ो कुझु अचे जो उनजी करुणा, कृपा ऐं रहमत पाए करे उनजे ॾिनल संदेश ते अमल करे शल असां उन मालिक खे पाइण ऐं उनजी रहमत ताईं पहुचण जे क़ाबिल बणिजी सघूं। सो अॼु जी हिन प्यार भरी घड़ियुनि में उन सचे सतगुरुदार, उन ईश्वरदार, उन मालिकदार, उन प्रभु परमात्मा दार इहा इल्तिजा, अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत, रहमत ऐं हिमत बख़्शे जो सदाई उन सचे साईं जे पथ खे पकड़े करे शल असां एतिरो कयूं जो उन सचे साईं जी रहमत, कृपा ऐं करुणा पाइण जे क़ाबिल बणिजी सघूं ऐं इन मेले खे मल्हाइण जे शल लाइक़ु बणिजी सघूं। स्वाद जी हिन प्यार भरी घड़ियुनि में तव्हां सभिनी भाउरनि, भेनरुनि, ॿारियल महिमाननि ऐं उन्हनि सभिनी प्यारनि जन हिन प्रोग्राम जो आयोजन कयो या उन कंहिं क़िस्म जी शेवा करे रहिया आहिनि या पंहिंजूं शेवाऊं अर्पण करे रहिया आहिनि या ख़ासि करे उहे सभु भाउर ऐं भेनर जेके दूर दूर वेही करे कनि कारणनि जे करे न अची सघिया पर उते वेही उन सचे साईं खे सारे रहिया आहिनि या पंहिंजे घर, ॿोॾ, शहर, धाम या मंदर में मिली करे उन सचे साईं जे जनम खे मल्हाए रहिया आहिनि ऐं उन सां गॾु जीअं त सचे साईं जी रहमत, करुणा ऐं कृपा सभिनी ते आहे ऐं उहा करुणा ऐं कृपा ईश्वरी कृपा हूंदी आहे। तंहिंजे करे ब्रह्मांड या काइनात में रहंदड़ हर जीव आत्मा जेके जेके आहिनि सो सभिनी खे पूज्य ॾेवरी साहिबु, संत सतराम धाम, राड़की साहिब जे तरफ़ां इहा ई आशीर्वाद त सदाई प्यार भरे पथ, मोहबत भरे रस्ते ऐं सान्य भरी समझ सां उन सचे साईं जे नाम, ध्यानु ऐं सिमरन खे साथ रखंदे शल हर मोड़, हर मौक़े ऐं हर महल ते उन सचे साईं जी करुणा खे पाईंदे अॻिते हलंदा, वधंदा, वसंदा, फलंदा, फूलंदा, ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहो ऐं जेके बि उते पंहिंजे अंदर में ख़ुशियूं इन मेले जी उमंग खणी करे आया आहियो शायदि उन सचे साईं जी रहमत सां कई करोड़े गुना वधीक उन ख़ुशियुनि सां पंहिंजे घरनि खे आबाद कयो, पंहिंजे अंदर खे आबाद कयो ऐं उन मालिक जी रहमत खे पाए सदाई वधंदा ऐं वसंदा रहो। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।